ओम साईं राम। अॼु जो टॉपिक आहे मुंहिंजी जोइ जी रिटायरमेंट। मूंखे रिटायरमेंट करे 2 साल थी विया। मुंहिंजी जोइ खे हाणे 3 महीना थिया आहिनि करे। जॾहिं रिटायर थी तॾहिं मां जाम ख़ुशि हुउसि। मां चयो ठीकु आहे, हाणे 1 खां 2 ॼणा थींदासीं। जेको घर जो कमु मूंखे वधीक करिणो पवंदो हो, हाणे भई डिवाइड करे कंदासीं। हाँ, उन खां पोइ घुमंदासीं फिरंदासीं, मज़ो कंदासीं, बाक़ी रिटायर्ड लाइफ ख़ुशी नमूने गुज़ारींदासीं। पर 3 महीननि में ई मुंहिंजी नानी, मुंहिंजी ॾाॾी, मुंहिंजी परॾाॾी ऐं मुंहिंजी परनानी मूंखे यादि अची वई। एॾो सवलो न आहे 24 कलाक पंहिंजे जोइ सां गॾु रहणु। न बाबा, ॾाढो ॾुखियो कमु आहे। पहिरीं त राति जा 2-3 कलाक सुम्हण खां पहिरीं, सुबुह जो 2-3 कलाक उथण खां पहिरीं, पोइ ॾींहं जा 4 कलाक गॾु हूंदा हुआसीं। त हिक ॿिए जे बारे में न एतिरी ख़बर न हूंदी हुई। सभु सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं ॾिसणी हूंदियूं हुयूं। पर हाणे जीअं ई 24 कलाक पाण में गॾु आहियूं त पधरा थी पिया आहियूं, पधरा। उन ॾींहुं मां सवेल उथियुसि। मां सोचियो थोरो भई सवेल उथी पंहिंजी पूजा पाठ कयां, चांहि वांहि ठाहियां। चांहि वांहि ठाहे करे पूजा पाठ करे वठुसि। जीअं ई वंदना उथी चई, सुबुह जो ही छा खिराट लॻायो अथव? सवेल उथी वेही था रहो। इहो ठक 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 ॿुधां की न मां निंड कयां? सुभाणे खां थोरो आराम सां उथो। हाँ, असांखे बि सुम्हणु ॾियो। तव्हांजी निंड फिटियल आहे त मुंहिंजी थोरी निंड फिटियल आहे। थोरो आराम सां उथो। हीअ तकड़ तकड़ करे ठक 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 न कयो। चांहि न पीओ सुबुह जो। उथी करे पूजा करणी, चुपचाप पूजा कयो न। तव्हांखे सुबुह सुबुह छो खपे? मां चयो ठीकु आहे भई, हलो। वरी ॿियो दफ़ो अञा मां 10-15 मिंट ई मोबाइल ते वेठो हूंदुसि। चई, सॼो ॾींहुं मोबाइल ते वेठा आहियो? हाँ, ॿियो को तव्हांखे कमु आहे कोन? ॾिसो था घर में एॾा कमु पिया आहिनि, माण्हू किचन में अचे थोरी हेल्प करे। न, उहो तव्हांखां पुॼंदो न। बसि हाणे मां रिटायर त मां ई सभु कमु कयां? ईअं न सम्झो, ईअं मां न कंदीमांव। अचो किचन में अची मूंखे हेल्प कयो, मदद कयो, सभु कमु गॾु कंदासीं। चऊं हाणे ॿाहिरि वञो, ॿ टे भाॼियूं थी लिखी ॾियांव, वठी अचो। ऐं ॿुधो, ध्यानु सां ॿुधो। मां जेको चवां उहो ई वठी अचिजो, ऐं जेतिरो चवांव ओतिरो ई वठी अचिजो। मां अगरि तव्हांखे चयूं भिंडियूं पाव त 1 किलो न घिले अचिजो। पटाटा 1 किलो चवां त किलो न चइजो भाॼी वारो सुठो हो, सस्ती ॾिनई। मूंखे उहा काई बि ॻाल्हि ॿुधणी कोन अथव। जेको चवां उहो ई वठी अचिणो अथव। ठीकु आहे? सम्झ में आयव? ठीकु आहे भई, ठीकु आहे, ॾे मां खणी थो वञां। ॿाहिरि निकितुसि, शयूं में वठी करे उते दोस्त गॾिजी वियो। दोस्त सां ॻाल्हाइण में 15 मिंट, अधु कलाक थी वियो। हाणे ॿाहिरि कहिड़ो घर वञी कहिड़ा कम आहिनि असांखे करे? मां चयो ठीकु आहे, ॻाल्हियूं ॿोलियूं करे पोइ आराम सां घर आयुसि त हिन जी शिकिली बि। मां छा थियो? चई, तव्हांखे मां चयो 10 मिंटे में भाॼियूं वठी अचो, हिते कलाकु थी वियो आहे, तव्हां किथे घुमण फिरण था घुमो करे? मां चयो भई घर अची थोरो त दोस्त गॾिजी वियो सां ॻाल्हाइण वेही रह। चई, पोइ भाॼियूं ॾेई करे पोइ वञो आहे न। हाणे भाॼियूं ठाहियां त मानी खाईंदासीं न। थोरो सम्झण जी कोशिशि कयो। घणा दफ़ा तव्हांखे मां हिकिड़ी ॻाल्हि चवां करे? मां चयो ठीकु आहे भई, हाणे ठीकु आहे। वरी मानी खाई। वरी हाणे मानी बि उहा ई ठहंदी आहे जेका उनखे वणंदी आहे। भाॼियूं उहे ई ठहंदियूं जेके उनखे वणंदियूं या जेके सवलियूं हूंदियूं। चई, ॾिसो जदी ज़िंदगी मां तव्हांजी सेवा कई। हाँ, तव्हां जेको चयो मां तव्हांखे ठाहे ॾींदी हुअसि। जेको तव्हांजूं सभु मां त मुरादूं पूरियूं कयूं। पर हाणे मां रिटायर थी आहियां। हाणे मूंखे उहो ई ठहंदो जेको मूंखे वणंदो। टीवी में बि साईं हाणे सभु उहे ई चैनल ॾिसां जेके उनखे वणनि। उहे जेके अनुपमा पई हले, पई हले, सभु उहो ई सॼो। उते ॿियो टीवी ॾिसण ई न ॾे। चई, न, हाणे मुंहिंजो टाइम आहे, मुंहिंजो टाइम आयो आहे, मां ई सभु ॾिसंदीमांव। तव्हां चुपचाप मूंसां गॾु वियो, वधीक आवाज़ु न कयो। सम्झो? मां चयो यार ठीकु आहे, हाणे छा कजे भला? हाणे मां जेको हले थो, जीअं साईं हलाए तीअं वाह वाह। वरी मूंखे थोरो, वरी मां चयो हल भला किथे घुमी था अचूं। हाणे मां चयोमांसि ठीकु आहे, हरिद्वार ऐं ऋषिकेश घुमी था अचूं। हरिद्वार ऋषिकेश घुमी आया थी। चई, तव्हांखे न कुझु सम्झ में अचे कोन थो। मां चयो छो, छा थियो? चई, मुंहिंजी साहेड़ी रिटायर थी, उनजो घोटु उनखे शिमला ऐं कश्मीर वठी वियो, ऐं तव्हां मूंखे इहे जेके तीर्थ स्थान ते पिया वठी वञो। मां चयो एतिरी ॿुढी थी आहियां? तव्हां ॿुढा थिया न, मां ॿुढी न आहियां। मूंखे पंहिंजो जेको चङी तरह घुमायो, चङी तरह ख़्यालु कयो। हेॾी ज़िंदगी तव्हांजी सेवा कई आहे, सम्झ में अचे थी काई ॻाल्हि? अचे कोन थी करे। वरी मां चयो ठीकु आहे। हाणे वरी मुंहिंजो ठीकु आहे। वरी सोसाइटी में मूंखे चयो तूं हाणे रिटायर थी वहीं त तूं सेक्रेटरी थी। मां चयो ठीकु आहे, इहा सुठी पोस्ट आहे, थोरो नालो थींदो, थोरो वटि थींदो करे। मां ईअं अची सेक्रेटरी थियुसि। ख़ुशी 2 टे ॾींहं त मुंहिंजी जोइ बि ख़ुशी। चई ठीकु आहे, तमामु सुठो। 15 ॾींहं खां पोइ जो मुंहिंजो दिमाग़ु ख़राबु कयईं। चई त छा आहे, हर कलाक 2 कलाक में कंहिंजो न कंहिंजो फ़ोन थो अचे।
पाणी नथो अचे, वॉचमैन किथे वियो आहे, हीअ किथे वियो आहे, तव्हां सनानु ते विया त मां तव्हांजा फ़ोन पिया अटेंड कयां, मूंखे ॿिया कम कोन्हनि। उहो मुंहिंजी साहेड़ी जो घोटु आहे, उहो रोटरी क्लब जो प्रेसिडेंट थी वियो। हा, हर 3 महीने में किथे फॉरेन ट्रिप ते थो वठी वञे पंहिंजे जोइ खे, किथे के मीटिंग्स ते वठी थो वञे, 5 स्टार में पार्टी थो कराए, तव्हांखे सोसाइटी जो सेक्रेटरी थियो आहे। छा तव्हां सची में सॼी ज़िंदगी ईअं सॼी विञाए छॾियो, सॼी ज़िंदगी सॼी विञाए छॾियो। मां हाणे सोचियो यार हीअ त मुंहिंजो इहो सॼो ईअं भई ज़िंदगी मुंहिंजी हीअं हली वेंदी त कीअं कमु हलंदो। पर हाणे कुझु त करिणो पवंदो। मां चयो मां ठीकु आहे, थोरो आस्ते आस्ते ॻाल्हि चुरी मां चयो थोरो ईअं थो कयां, मां थोरो पार्ट टाइम किथे जॉइन थो कयां, थोरो टाइम पास बि थींदो, थोरा पैसा बि घर में ईंदा। मां चयो इहा ॻाल्हि मथां हुनखे वणे, मां थोरो घर खां ॿाहिरि निकिरां, केक सॼो ॾींहुं घर में किट 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 केरु ॿुधे वेही करे। मां चयो ठीकु आहे, मां थोरो घर खां ॿाहिरि निकिरंदुसि, थोरो ईअं आइडिया सां मां चयोमांसि यार हुते मस्तु सुठी पघार ईअं घटि हुई, मां डबल करे ॿुधाईमांसि। मां चयो हाणे उहो थोरी ॾिसंदी पैसा केतिरा मिलिया। मां चयो ठीकु आहे हल तूं चबर मां वञी करे थोरो इहो ॾींहं में 3-4 कलाक चवनि था, हफ़्ते खां सूमर खां छंछरु मां वञा करे। मां चयोमांसि इहो ॿुधी करे जो हुनजो मुंहुं चेंज थियो, चई हाणे एतिरी सम्झ तव्हांखे पहिरीं हुजे हा न त असां हिते सेंटा क्रूज़ में न रहूं हा, हा किथे मलबार हिल में नेपेंसी रोड ते रहिया पिया हुजूं हा। हाणे छॾियो इहे फाकुर जूं ॻाल्हियूं, चुपचाप वेठा हुजो घर, मूंखे ॾियो कंपनी, घर जे कमनि में मूं मदद कयो, काई ॻाल्हि सम्झ में अचे कोन थी। त साईं हाणे इहो हाल आहे असांजो रिटायरमेंट खां पोइ। साईं सभिनी खे सुठी सुमत ॾे, जेके रिटायर थिया आहिनि उन्हनि खे बि, जेके थियण वारा आहिनि उन्हनि खे बि, ऐं उन्हनि जी जोइन खे बि। चलो ठीकु आहे, ॿियो वरी ॿिए दफ़े ॿुधाईंदोमांव। ओम साईं राम।